केपी में बेतमादी रिथाइण जी का बि तजवीज़ गौर हेठि न आहे। सुबन के बहरान जे वर चाढ़ण वारो को बि कमु न कंदासीं। बेतमादी रिथ आणु आइनी कानूनी तरीक़ो आहे। पीटीआई बानी बि बेतमादी रिथ जो शिकार थी चुको आहे। गवर्नर केपी जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात खे साज़िश जो रंग ॾियणु दुरुस्त नाहे। मुस्लिम लीग नून सेनेटर इरफान सिद्दीकी। एनपी सरबराह अमल वली खान तरफ़ां केपी हुकूमत खे हटाइण खे मुखालफ़त। संदसि चवण आहे त अवामी नेशनल पार्टी केपी हुकूमत खे हटाइण जे कंहिं अमल में शामिल न थींदी। ताक़तवर धुरियूं तहरीक इंसाफ़ हुकूमत हटाइण जे हक़ में न आहिनि। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे सरबराह महमूद खान अचकज़ई तरफ़ां वज़ीर आज़म खे क़ौमी हुकूमत क़ाइमु करण जी आछ। संदसि चवण आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे क़ौमी हुकूमत लाइ ॻाल्हियूं करणु घुरिजनि। क़ौमी हुकूमत खां सवाइ हुकूमत सां के ॻाल्हियूं न थींदियूं। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मख़सूस सीटूं विरहायूं पियूं वञनि। ये जो आपको ईरान के साथ सीज़ फायर नज़र आया है और ईरान को एक कामयाबी नज़र आई है, मैं आपको सिर्फ ये ज़रूर बताऊंगा कि इसमें प्राइम मिनिस्टर साहब का बड़ा रोल है और इसके पीछे भी वर्दी है। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ईरान ऐं इसराइल विच में जंग बंदी पोयां बि वर्दी आहे। भारत सां जंग दौरान पाकिस्तान खे ग़ैबी मदद मिली। ईरान ऐं इसराइल में जंग जे ख़ात्मे लाइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि अहम किरदारु अदा कयो। जंग बंदी ते पाकिस्तान खे फ़ख्रु करणु घुरिजे। भारत हिकु एयरबेस ते 11 मिज़ाइल फायर कया पर को नुक़सानु न थियो। अलाह जी नुसरत सां भारत ख़िलाफ़ जंग में फतह नसीब थी। भारत जो हिकु बि मिज़ाइल पंहिंजे टारगेट ते न पहुची सघियो। पाकिस्तान जवाबी कार्रवाई में भारतीय शहरनि ते हमिलो न कयो। फील्ड मार्शल आसिम मुनीर भारत सां जंग में कंहिं बि क़िस्म जी परेशानी महसूस न कई। एनडीए में 6 खां 10 जुलाई ताईं सिंध समेत समूरे मुल्क में बरसात ऐं केतिरनि ई हंधनि ते ॿोॾि जो अलर्ट जारी करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, नवाबशाह, कशपोर में बरसात थींदी। थरपारकर, मीरपुखा, सुमरकोट, सांगड़, जामशोरो, टंडो अलियार में बि वसकारे जो इम्कान। ठटे, बदीन, घोटकी, खैरपुर, शिकारपुर में बि वसकारो थींदो। इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक, झेलम, चकवाल, मियांवाली, सरगोदा में बरसात जी अॻकथी। लाहौर, कसूर, खुशाब, गुजरात, फैसलाबाद में बि बरसात थींदी। एनपीपी सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ पुलिस ते हमले केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी। नौशेरो फ़िरोज़ जी अदालत में पुलिस शायदि पेश न करे सघी। जांच ऑफिसर न हुअण सबबि मोरे वाक़े में बयानु करण न थी सघियो। गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त मदद पुलिस ते हमले जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। इंतकामी कार्रवाइयूं करे कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। अॻूणे एमपीए ॼाम मेहताब डहर ते हमले केस में शहरियार शहर ऐं संदसि पुट जी ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट सखर सर्किट बेंच तरफ़ां 2 लाख रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत। पुरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे पीर ॻोठ दरगाह जे फ़ैसिला कमेटी जे चेयरमैन पीर बख़्श जोड़े ऐं 5 मेंबरनि खे हटाए कमेटी ख़तमु करे छॾी। पीर पागारे हुर जमात में फ़र्क़, जमात जी 150 साल पुराणी ऐं मुख्य चौकी वरियामाणी संगत जो नालो बि ख़तमु करे छॾियो। वरियामाणी संगत खे नए मुख्य हाशिम ख़ासकरी जे नाले सां सॾण जी हिदायत। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो लाड़ो बरक़रार। 100 इंडेक्स 1,31,000 जे हद पार करे वरिती। कारोबार दौरान इंडेक्स में 800 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त हुकूमती पॉलिसियुनि सबबि सीड़पकारनि जे एतमाद में इज़ाफ़ो थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सरकारी दौरे ते आज़रबाईजान आमद। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बाकू में इक़्तिसादी सहकारी काउंसिल जे इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मईशत में शफ़ाफ़ियत लाइ डिजिटल ट्रांज़ैक्शन सिस्टम अंटर आहे। शहरनि ऐं कारोबारी इदारनि विच में अदायगियुनि खे सवलो बणाइणो पवंदो।
डिजिटल सिस्टम जे इस्तेमाल बाबति ॼाण वधाइण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। कैशलेस इकनॉमी बाबति कमेटियूं स्टेक होल्डरनि सां गॾिजी तजवीज़ूं पेश कनि। हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक़ खे ख़त। भारतीय अगराई ख़िलाफ़ स्पीकर अयाज़ सादिक़ जो किरदार साराह जोॻो करार। संदसि चवण आहे त भारतीय अगराई ख़िलाफ़ क़ौमी ॿधी क़ाइम करण लाइ स्पीकर अयाज़ सादिक़ जो किरदार साराह जोॻो आहे। पार्लियामानी क़यादत तरफ़ां क़ौमी इतिहाद जो मुज़ाहिरो करण ते हवाई फ़ौज थोराइती आहे। दुश्मन जी अगराई जो जवाब ॾियण ते पार्लियामानी क़ौमी क़यादत जी भेटा न विसारण घुरिजोगी आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जी यादि में मातमी जुलूसनि जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बर्पा। घिटी घिटी ऐं चौक चौक ते सबीलूं क़ाइम। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। वरी अंग में अहलकार मुक़रर। मोरे में सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कंदड़ औरत जी नींगरीअ जो लाश हथ न अची सघियो। ॿिनि वरनि जी नींगरीअ जो मड़ हथ न अचण ते इलाइक़े में सोग जी लहर बरक़रार। भोजपुर वेझो कार तकरार तां नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ नवाब खान ॾाहाणी में हथियारबंद नूर अली बहलकाणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। खैरपुर में बिजलीअ जी तार मां करंट लॻण सबबि औरत फौत, नींगरी ज़ख़्मी। नई ॻोठ में बिजलीअ जी तार मां करंट लॻण सबबि ज़िया बतूल दम धणीअ वाले कयो। थञ पियाक नींगरी सकीना बतूल मरणी अस्पताल मुंतक़िल। मलीर में लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। के इलेक्ट्रिक जी ऑफिस अॻियां धरणो। शहरनि जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक इंतिज़ामिया कलाकनि जा कलाक बिजली बंदि करे जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। ऐं पुर्तगाल जो मशहूर फुटबॉलर डियागो जोता रोड हादसे में फौत। डियागो स्पेन में रोड हादसे जे नतीजे में हयाती विञाए वेठो।